जी भाई ॻाल्हाए। असां मोहम्मद हनीफ मंगरो कंडारे खां वेठल आहियूं। 25 साल असांजो झड़े तकरार हले थो, जंहिंमें नाला ॿुधायो उन्हनि जिनखां जो तकरार तुंहिंजो हले थो। तकरार बदर मंगरो, अज़ीम मंगरो, ख़ालिक मंगरो, साहब मंगरो, दोदो मंगरो। चौथों साल बासर दौर ते असांजे घरनि जो सामान खणी बेगुनाह माण्हू असांजा मारे। हुननि असांजे राति जो पंहिंजो नंढड़ो मासूम 10 साल जो क़तल करे असां ते नाजाइज़ी केस कनि। असां ग़रीब माण्हू, असां न को विण ॼणाऊं न को छा। पुलिस असांजी ठुप नथी ॿुधे। जेॾी महिल बि असां वञूं था जेको बि कमु आहे बाबा हो माण्हू मारे था वञनि, असांजी एनसी बि नथी थिए। अन्न खणी विया ज़मीनदारनि दौरनि ते, हुननि ते पुलिस विहारे असांजे मथां अन्न खणाइनि उन्हनि जी कस्टडी में, पुलिस जी कस्टडी में। ॿियो साल आहे असांजा इन घर ड्राई आहे, जेको हाई ठाहे रहियो असांजा ॿार बचो परेशान, असां बुख था मरूं। असां में का सह पई कान्हे का, असां झड़े जहिड़ा न आहियूं। हाणे पुलिस वारा जिते अचनि हिनखे रोड ते ॾिसी हिननि खे हाफ़राए कयो, हे असांजे छा कंदा। हाणे कल्ह की ॻाल्हि आहे, हेॾो असांजो नुक़सानु करे माण्हू मारे। हाणे 25 साल पुलिस न ॿधी, वरी बि असांजा कल्ह सामान खणी आहिनि असांजे घरनि मां। इहा क़ुर ते ॻाल्हि आहे। तव्हां सुठे माण्हू खे को सचारो ईमानदार पुलिस वारो हुजे, तव्हां हुनजी जांच करायो। कूड़ा हुजूं असांखे चइजो। इहो आहे त ज़मीनदार हुननि जी ॿुधनि था खणी। असां बेगुनाह मारिजी वेंदासीं, हाफ़राए थी वेंदासीं। सभु ज़मीनदार हुननि सां गॾु आहिनि। असां जेको केस था कयूं त पुलिस जज साहिबु असांखे ऑर्डर ॾियनि था बाबा FIR कराए। पुलिस असांजी उते कूड़ो थी करे असां पोइ हिते पइजी आहियूं। असांजो ज़ुल्म आहे असां सां। महिरबानी करे कोई त सचो ऑफिसर कोन्हे था। जे न आहे त भला असां पाण खे मारियूं, भला ॿियो छा कयूं, किथे वञूं असां। हींअर किथे असां रहूं, किथे खाऊं, जिथे वञी धाड़ियल। सुभाणे असां दहशतगर्दी आहे केस, रोड सां पकिड़े 10 चकर पुलिस खणी थी वञे। असां किनो हाणे पैसो जेको हो असां तबाह करे छॾी। 25 साल असां किथे वञूं।